हे गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। अगर तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो त जल्दी जल्दी वञो सब्सक्राइब कयो, छो त हाणे व्लॉग जेके न ॾाढा सुठा अचण वारा आहिनि ऐं बेल आइकन बि दबाए छॾिजो। हींअर जेको आहे त असांजी फैमिली ट्रिप स्टार्ट पई थिए। अॼु असां वञण वारा आहियूं मनोड़ा बीच ते ऐं उते असांजा रूम्स वग़ैरह बुक्स आहिनि। उन खां अलावा मतिलबु बुकिंग असांजी थियल आहे। सो हींअर पियो टाइम थिए कोई 9:20 सुबुह जा। तयारु थी वई आहियां, भला मां वञा गाॾी में, पोइ मां तव्हांखे ॿुधायां थी, छो त होॾा रड़ियूं थियूं अचनि न, हिते मुंहिंजो साथ नथो खणिजे। तव्हांखे ख़बर हूंदी आहे त मामा जूं रड़ियूं कीअं हूंदियूं आहिनि। सो बसि हींअर हलूं था, मां तव्हांखे उते वञी ॿुधायां थी। ये साची में हूँ बेटा जी हमारे असांखे भाई रूम भी मिली वियो आहे। सो रूम ते हलूं था पिया। भाई त ही असांजे रूम खां व्यू आहे। दिस वन इज टू ब्यूटीफुल। ओ माय गॉड, हिते जाम माण्हू आहिनि त हिन जे करे असां हुन साइड वेंदासीं। असांजी हुन साइड जी बुकिंग आहे। ऐं ही फुल एरिया जेको आहे न, उहो आर्मी कैंट वारनि जो आहे। जाम गर्मी आहे। अच्छा गाइस, हाणे मां रूम में अची वई आहियां। इहो हुयो असांजो रूम। ऐं हाणे मां पंहिंजा कपिड़ा चेंज करे वठां ताकी मां हेठि वञी करे खेॾी सघां ऐं स्विम करे सघां। सो इट्स अ फैमिली ट्रिप डे, त मेस त थियणो ई थियणो आहे। सो ही मेस ही सो हींअर बसि मथे आई आहियां, सांस खुलिजे नथी, बसि कपिड़ा चेंज कयां थी, पोइ मां तव्हां सां मिलां थी हेठि वञी। गाइस, हाणे जेको आहे ऐं मूंखे हिन ड्रेस में बि कुझु वीडियो ठाहे रखिया आहिनि। हितां वञूं? हा, अच्छा ठीकु आहे। सो अचो तव्हांखे काफ़ी हवा आहे हिते त। ब्यूटीफुल व्यू है ना। यस यस। अच्छा भाई, हूँ तव्हांखे छोलियूं असां सीढ़ियूं ते वियासीं न, त असां जाम अंदरि वियासीं, ठीकु आहे। जी जी। हाणे हिते असां एॾो जाम अंदरि वञी नथा सघूं, छो त हिते असां में हिननि जी छोलियूं वई आहिनि। त मूंखे त ईअं लॻे थो मूंखे त खणी वेंदियूं, पर मूंसां गॾु जेके मुंहिंजी कज़न मोटियूं आहिनि उन्हनि खे बि खणी वेंदियूं। न न, मोटनि खे त न खणी वेंदी, बाक़ी तव्हांजी पक न आहे। असांजी पक, हा, मूंखे त पंहिंजी बि पक न आहे। ॻाल्हि ई आहे। शोर न आहे न पंहिंजे लाइ। ही शोर छा जो आहे उन तरफ़? ही छोलियुनि जो शोर आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थी, तव्हां अचो। अच्छा अच्छा। हिन जे करे मां चप्पल बि अहिड़ी पाए आई आहियां जीअं कंफर्ट। ऐं हीअ ॾाढी आहे।
शांति नहीं पानी सब कुछ सही थी मिलो ठीक है पर ना ये कश्तियां हैं सामने वाली वो सामने दिसी सको था ये लेकिन शेर कंता समुंदर में समुंदर एंड हियर इज आलिया पानी का ना जो व्यू देख रहे हो तो केना साफ पानी है सीवे का तो जान सकते हो सही गाल आहे ठीक है ओए ये गीलो है तुम मुझे कजन मूंखे हणी वयो दिया तो जरूर करना सी भाई हाणे भाई ठहराया ठीक है तो मां तव्हां सां मिलां थी ऐं तव्हांखे थोरी मां पंहिंजी स्वयं बि ॾेखारियां थी जेका मूंखे ईंदी आहे मुंहिंजो इहो हिडन टैलेंट आहे जेको मां कॾहिं बि न ॿुधायो ग्लास and not glass anymore भाई हाणे जेको आहे मां वापसि मथे पई वञा हिकिड़ो ग्लासिस हिते हिकिड़ो ग्लासिस हिते सभु घर वारनि मूंखे रिस्पॉन्सिबिलिटी ॾिनी आहे त मां रूम ताईं इहे सभु शयूं जेके आहिनि उहे पहुचाए अचां त मां हींअर वापसि वञा थी रूम ते इहे सभु शयूं जेके बि आहिनि रखणु ऐं हू सभु मामा वारा हुते था इंजॉय कनि आउं बि वापसि वञा थी सो पहिरियों हीउ सामान रखी अचां एनीवेज़ गाइस हींअर टाइम थिए थो स्विम करण जो हीअ शयूं रखंदसि पोइ स्विम करण वेंदसि फ़ोन बि मुंहिंजी रूम में ई हूंदी सो असां स्विम करण खां बाद मिलूं था अच्छा गाइस त हाणे जेको आहे त असां स्विमिंग करे चुका आहियूं लेकिन 3 घंटा मूं लगातार स्विम कई आहे इन जे करे मूंखां सनस्क्रीन जेका आहे उहा लॻाइणु विसरी वई सनब्लॉक बि न हणी आयसि त मुंहिंजी पूरी स्किन जेका आहे उहा जले पई हींअर ऐं हीअ मिटी वग़ैरह बि लॻी वई आहे गाइस त मां गाइस त हींअर मां ऐं मुंहिंजी कज़िन ई आया आहियूं मूंखे ॾाढी बुख लॻी आहे सो मां खायां थी मुंहिंजे घर वारा सभु खाई विया आहिनि उहे हेठि वेठा आहिनि ऐं हीअ मैक्रोनी अलाए छो बचाए विया आहिनि मूंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे हीअ बिरयानी मम्मा ठाहे ॾेई वई आहे मां त हाणे शावर करे अची वई आहियां हाणे हुननि जी जेसि ताईं दिलि भरिजे सो हींअर मां बसि स्टार्ट थी कयां मानी खाई करे पोइ तव्हां सां मिलां थी अच्छा गाइस त हींअर मानी खाई चुकी आहियां सो वरी वापसि पई वञा मूं चयो हाणे थोरी शाम थिए पई त हिन जो बि व्यू ॾिसी अचां ॿाहिरि वञी करे मथां त सही नज़र अचे पियो लेकिन मूं चयो हेॾा वञी करे अड़े मूंखे त हॉर्स राइडिंग करणी हुई हीअ छा थी वियो हलो वापसि हलूं था पैसा वठी करे अचूं था पोइ हॉर्स राइडिंग कयूं था एॾियूं हिकु त सीढ़ियूं आहिनि इहे बि चढ़णियूं थी पवनि हिन जे करे वरी मथे हलणो पवंदो रूम में हलो भाई हलूं था वापसि जी हेलो हाय you want to drink cold drink नो आई वांट मनी बेटा you want money हाँ okay I'm drinking हाँ दानियाल सुनो इधर आ जाओ दानी yes हॉर्स राइडिंग करनी है horse riding हाँ पैसा वठी अचो त कयूं ॿई गॾु ठीकु आहे जल्दी भाई दानियाल ॾाढो सुठो बंदो आहे मुंहिंजो कज़िन नंढो आहे पर मुंहिंजी ख़्यालु हमेशह सभिनि खां वधीक रखंदो आहे उहो वियो आहे हींअर पैसा वठणु मूंखे शुक्र आहे मथे चढ़णो न पियो हितां ई मां पंहिंजो आउटफिट ॾेखारे सघां थी हॉर्स हिते बीठा जो है हींअर किरे विया ये सब होना है होना क्या हुआ
अच्छा हलो भला हुते असां न इहो डिस्कवर करे था अचूं जेके हट्स लॻल आहिनि ठीकु आहे पाण हलूं था हुन जी साइड असांजी स्पेशल साइड हीअ हुई छो त आर्मी कैंप वारनि जी हिन साइड हूंदी आहे ठीक है भाई ऐसे तो हम भी चल सकते हैं थोड़ा भगाओ हाँ भगाएं ठीक है थोड़ा तेज भगाएं क्या हो गया ऐसे तो हम भी खुद भी चल सकते हैं ना वही बात हो गई यहाँ से पकड़ा है एक आदमी यहाँ लगाम दिया भाई ये इधर जा रहे हैं खत्म टाटा गुड बाय गया हॉर्स राइडिंग कई ॾाढो मज़ो आयो लेकिन जेको वीडियोग्राफर हुयो न जंहिं वीडियो ॾाढी गंदी भरियईं 2 मिंट जी बि न भरियईं अहिड़ी मतिलबु गंदी हींअर असां हट्स ते पिया वञूं दानियाल मूं सां गॾु आहे न दानियाल जी कैमरामैन दानियाल तो हींअर हलूं था मथे न कोई माण्हू चए थो त तव्हां ब्लॉगर आहियो असांखे ॾिसी शर्म थी अचे तव्हां न ॾिसजो दानियाल ठीकु आहे न मां ॿुधायां तव्हां चयो न त तव्हांजा फैंस नथा मिलनि हाणे मथां बीठा अथव तव्हां हाणे पाण मूं ॾियो ठीकु आहे ॿुधाइनि था डंडे वारा बर्गर ठीकु आहे इग्नोर करे छॾियो पाण हलूं था हट्स था डिस्कवर कयूं त इहे हट्स कीअं ठहियल आहिनि पोइ तव्हांखे हिते अची कीअं पियो लॻे अच्छा हिते न आम माण्हू बि आहे त थोरो मतिलबु कंफर्ट न आहे छो त सभु माण्हू हिते जमा आहिनि एॾा माण्हू आहिनि हर कंहिंजूं फ़ोन्स खुलियल आहिनि सभु कोई वीडियोस भरे पियो अच्छा हीअ हट्स उहे आहिनि जी ये हट्स उहे आहिनि आम माण्हुनि जे लाइ मूंखे ईअं पियो लॻे त इन्हनि हट्स में कुझु खाइण पीअण जो सामान आहे दानियाल हुते कुझु खाइण पीअण जो सामान आहे अचो असां उहो डिस्कवर कयूं की असां जंहिंखे न सम्झूं पिया न त हिते शइ आहे उहा हुई वॉशरूम वॉशरूम जे अंदर वही लेट्स कर हाणे हीअ वारो जेको आहे न हिते असांखे नज़र पई अचे कुझु शइ वग़ैरह आइसक्रीम जो शॉप है मगर जो ये हाणे पुराने ज़माने जी में हाणे कुछ वाटर बॉटल हा ॾिसो हिते ही उहे प्राइस ॾिठो मिलियो लगन की है इधर प्राइस है कितने का एक है 150 की प्लेट जी 150 की प्लेट डन कर एक हाँ एक कर एक चल सही एक फ्राइज कर दो जी मायोनीज साइड में नहीं बस ये इतना है हाँ सही हाँ ये डाल दो वो ओए होए हमारी ये चिप्स गिरनी थी वो आगे ना हमें कुछ नज़र आया हुआ है हम सोच रहे हैं वहाँ पे भी कुछ है गोलगप्पे वाला लग रहा है कौन खड़ा है गोलगप्पे वाला गोलगप्पे वाला अच्छा वहाँ पे चलते हैं ये क्या मसाला तो है मसाला कहाँ पे है भैया और केचप थोड़ा सा अच्छा डालिए बहुत कम है एडी सनी चिप्स आहे गुलाबंडा हिकु त एॾो नहीं यार ये ना हू यार गोलगप्पा मूंखे कोन पिया लॻनि पोइ छा वठूं हे वठूं ना ये गोलगप्पा जेको माण्हू वेंजी करदे ना हा उनखे एॾी खांसी कंदी आहे त उहे त चवां थी पोइ अॻिते हली करे ॾिसी था अचूं छा छा आहे और ये खांसी तव्हांखे 2-3 महीने थी हलंदी इहो ई चवां थी न छो त असां स्वयं भी कोई 3-4 गॾु कई आहे हम गोलगप्पे की तलाश में उस पॉइंट से यहाँ पॉइंट तक आ गए तो फाइनली आधा किलोमीटर चल के फाइनली भाई खट्टे कौन से हैं मीठे कौन से हैं ये मीठे ये खट्टे मतलब 1 2 3 4 5 ये मीठे अच्छा चलिए जी बिस्मिल्लाह करें पहले बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम और अब मैंने गोलगप्पा हाथ में लिया है मीठा वाला ये खट्टे खाते हैं मैंने सब डुबाया ये किया और गया सो हाणे असां केॾां पिया वञूं हींअर चयोसीं त असां अॻिते था वञूं पर अॻिते कोन था वञूं हींअर असां वापसि पंहिंजी
रूम ते ताणियूं छो त न ॾाढी उन लॻी आहे असांखे थधे पाणी हिते पोइ सभिनीनि हिते वठी त वठो न सभिनीनि वटि थधो पाणी कोन्हे सभिनीनि वटि आम पाणी आहे आम पाणी आहे त पोइ तव्हांखे कहिड़ो खपे मूंखे थधो पाणी खपे तव्हांखे ख़बर आहे न मूंखे थधो पाणी खपे हा भाई हींअर ई असां हिते बीठा आहियूं लेकिन मजबूर आहियूं असां स्विम नथा करे सघूं छो त असांखे ॿीहर जेको आहे न नथा ॾियनि परमिशन चवनि था हाणे तव्हांखे फीवर थी वेंदो ई मच्छी वारो ॾिसो ई मच्छी पए पकड़े हीअ बि ॾिसो ओ माय गॉड हींअर जो व्यू त माशाल्लाह जाम ई सुठो दिलि कोन पई करे वञूं पर असां हींअर जेको आहे सो घर पिया वञूं ऐं सभु हेठि हली विया आहिनि मां ई रही पई आहियां हींअर मां बि हेठि हलां थी पंहिंजो हेठि हली व्लॉग एंड कयूं था मां ॾाढी थकिजी पई आहियां मां ॻाल्हाए बि नथी सघां अहिड़ी छो त पाणी में असां एॾो डुबिया जंहिंजी का हद ई न आहे अच्छा भई त हेठि असां अची विया आहियूं ऐं हितां जो बि मौसम VIP लॻो पियो आहे सो हिते असां पंहिंजो ब्लॉग जेको आहे एंड थी करणु मूंखे उमेदु आहे तव्हांखे ब्लॉग पसंदि आयो ईअं ई प्यार बरसाईंदा रहो मिलूं था अॻिले ब्लॉग में अल्लाह हाफ़िज़ बाय बाय